मौजूद दोस्तों वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िरी। कुछ ॾींहं पहिरीं मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई सिंध जे हिकिड़े इंतहाई अहम निशानी जे बारे में। असांजी सिंध इंतहाई मालामाल ऐं मुख़्तलिफ़ जिन्सनि ज़राअत ऐं मालबंदी जे हवाले सां तमामु घणी मशहूरु ऐं उन्हनि में ई हिकिड़ो अहम नसुल ऐं हिकिड़ो अहम जानवर जेको मूंखे तव्हांजे साम्हूं आणिणो हो उन जे सिलसिले में अॼु आउं हाज़िर थियुसि ऐं आउं ॻाल्हि पियो कयां कामोरी ॿकरी जे बारे में। सो अॼु आउं हिते हिकिड़े वाड़ ते मौजूदु आहियां ऐं ख़ासि तौर ते ॿकरियुनि जे हवाले सां हिकिड़ो अहम नालो बि आहे। उन्हनि सां असां कुझु रिहाण बि कंदासीं हिन ॿकरी जे बारे में, सुवाल बि कंदासीं ऐं इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिन ॿकरीअ जो सिंध जे रिवायत सां, कल्चर सां ऐं तहज़ीब सां कहिड़ो वास्तो आहे ऐं इहा एतिरी अलॻि छो आहे ॿियनि ॿकरियुनि खां। पोइ अचो त तव्हांखे दीदार बि करायूं ऐं पोइ अॻिते सवाल जवाब जो सिलसिलो बि शुरू कयूं। हिते हिन वाड़ ते आउं ॾिसां पियो त ॿिनि क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ सेक्शन आहिनि जंहिंमें मूंखे त का घणी ख़बर कोन्हे त इहो घणो वरी सवाल अॻिते पुछंदासीं त हिननि ऐं ॿकरियुनि में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अछो रंग वधीक नुमाया आहे ऐं सिर्फ़ु कंधु ॻाढ़ो आहे। पर इन्ही साॻे ई वाड़ में हिकिड़ो ॿियो सेक्शन आहे जंहिंमें सिर्फ़ु ॻाढ़ियूं ॿकरियूं आहिनि ऐं इन्हनि ॻाढ़ियुनि ॿकरियुनि में हिकिड़ी ख़ासि जेका ख़ुशूसियत मूंखे नज़र थी अचे त चंद में उहे अजरक जे नक्शे ते ठहियल आहिनि। नंढा नंढा उनमें पीले रंग जा टिका ऐं उनजो बुनियाद बेस असास जेको आहे सो उहो मुकमल तौर ते नासी रंग जो आहे। पोइ इन मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। जेके दोस्त हिते हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधीक शेयर बि कनि पंहिंजे वाल ते त जीअं असांखे वधीक दोस्त जॉइन कनि ऐं हिन इंतहाई दिलचस्प क़िस्म जे प्रोग्राम खे ॾिसी सघनि। सो बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ही ॿकरियुनि जे हवाले सां पहिरीं तव्हां खां जेकॾहिं सुवाल पुछूं इन खां पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदो साईं त तव्हांजो नालो, ॻोठु ऐं ही वाड़ इन जे बारे में जेकॾहिं तव्हां थोरो असांखे ॿुधायो त। साईं मुंहिंजो नालो आहे ग़ुलाम हैदर मरी ऐं असां तालके खिपरे यूसी खाई जा ॻोठु इनायत ख़ान मरी जे नाले सां असांजो ॻोठु आहे ऐं कामोरनि ॿकरियुनि सां असांजो शौक़ु आहे जंहिंमें असांजा ॿ वलर आहिनि। ॿकरियूं सभु उहे ज़ात में सभु कामोरियूं आहिनि। ॻाढ़ियुनि ॿकरियुनि ते वरी पटेरो ॿकर छॾे कलम करे वरी पटेरियूं ॿकरियूं रखियूं आहिनि। साईं भला इहो थोरो असांखे इहो ॿुधायो त कामोरी ॿकरी जी का ख़ासि ख़ुशूसियत कहिड़ी आहे? साईं हिन जी ख़ासि इहा ॻाल्हि आहे त हीअ जीअं सिंध जी सकाफ़त हूंदी आहे जंहिंमें टोपी, अजरक, रली अहिड़े हिसाब सां जानवरनि में हीअ कामोरी ॿकरी जेका आहे इहा सिंध धरती खां अॻे ॿिए पासे न हुई ऐं जीअं पखियुनि में मोर आहे, नायाब शइ आहे, ईअं ॿकरियुनि में हीअ हिकु तमामु अहम ऐं नायाब शइ आहे ऐं वॾी ही क़ीमत रखंदड़ आहे। ऐं थोरो साईं हेॾां अचो, छांव में त वधीक सवलाई सां तव्हां सां इन मामले ते ॻाल्हि ॿोल करे सघिजे। थोरो असांखे इहो ॿुधायो त हिन ॿकरी जी जेका खाध खुराक आहे ख़ासि तौर ते या हिन जी शनाख़्त कीअं ख़बर पवे त हीअ कामोरी आहे? साईं हिन जी ख़ासि खुराक जेका आहे कामू ई हिकु वणु आहे उन्हीअ खे ही ॿकरी खाईंदी, ॿियूं ॿकरियूं 2-3 ॾींहंनि लाइ खाईंदियूं। पोइ ॿी ॿकरी उन खे असीं कूड़ी चवंदा आहियूं या कुकी चवंदा आहियूं। ही कामोरी जे सुञाण पई उन वण खे जे खाई वई महीनो, 15 ॾींहं ॿियो गाह न हुजे उन खे खाधई उन खे कामोरी चइबो आहे। सॼी सिंध में कहिड़ा कहिड़ा ज़िला आहिनि जिते हिन ॿकरी जो नसुल मौजूदु आहे? साईं ख़ासि ही ॿकरियूं हिन खां अॻु जी ॻाल्हि आहे या तारीख़ आहे। मटियारी में साईं जंगल शाह ॼामोट मरहूम वॾो शौक़ीन हो, उन वटि इहे ॿकरियूं रहंदियूं हुयूं। पोइ कामोरी ॿकरी त हिकु ज़ात आहे। पोइ उन माण्हू जो एॾो शौक़ु हो उन ॿकरियुनि जे सुञाणप जे करे इहे वॾा हस्ती गॾु करे उन मां जा भलियूं ॿकरियूं चुंडराए
पोइ तक़रीबन 20-25 ॿकरियूं चूंडिजी तमामु भले में भलियूं आयूं। पोइ उन्हनि जे सुञाणप लाइ पोइ हिकिड़े किताब ते नाला रखियईं, जंहिंमें अरड़ी आहे, सोरठ आहे, कालेज आहे, लुंगी आहे, वग़ैरह वग़ैरह। पोइ उन्हनि जो नसुल वधी, पोइ उहो हफ़्तनि मंझि थींदे थींदे असां शौक़िया तौरु अॼु बि उन्ही ॿकरियुनि साईं जामोड़ साहिब वारे ॿकरियुनि जो नसुल रखंदा आहियूं। बाक़ी हूअं कामोरी ॿकरी हिकु ज़ात आहे, जीअं पखियुनि में मोर आहे या कूंज आहे, ईअं ॿकरियुनि मंझि कामोरी हिकु ज़ात आहे। भला ही जेको थोरो जेकॾहिं तव्हां अॻिते अचो, ही जेकॾहिं आउं सही सम्झो आहियां त जितां जी तव्हां हिस्ट्री उते ॿुधाई आहे, ज़्यादातर उहे ॻाढ़ियूं ॿकरियूं हुयूं, ही अछियूं ॿकरियूं आहिनि। ही उन सॼे तारीख़ी जेको पस मंज़र पेश कयो उन खां पोइ जो नस्ल आहे कलम कयल या जी साईं? पोइ अच्छा कयो आहे न ते ॿकर पटेरो छॾे जी अछे रंग जो, ऐं उन मझाण रुॻी हिननि जो रंग फिरियल आहे जी। बाक़ी हुन पासे वाड़ में तव्हां ॾिसो था त हिननि जूं के भेणूं या माऊं बीठलूं आहिनि, ज़ात में साॻियूं आहिनि। अच्छा हा, शइ उहा ई साॻी आहे। पोइ वरी शौक़िया तौरु ही रंग खे हींअर फेरायो वियो आहे ऐं हिननि जी निमाश थींदी आहे बाक़ाइदे। उन में एतिरे शौक़ जे लिहाज़ सां ख़फ़्ती एॾो ख़र्चु कंदा आहिनि, ॿकरियूं ॿ वलर उन निमाश में आणींदा आहिनि, पोइ जंहिंजूं भलियूं थियनि। पर हिन में शर्त इहा आहे त नसुल तरह सां कामोरी ज़रूरी आहे। त थोरो जेकॾहिं अॻिते अचो, हिकु त थी वियो ॿकरी कामोरी, उनजो नसुल, उनजो असुल, ख़ूबसूरती ऐं सूंहं जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसूं त ॿकरीअ जे मुंहं खे या बुत में कहिड़ी अहिड़ी ख़ासि शइ तव्हां ॾिसंदा आहियो जंहिंसां उनजी शनाख़्त थिए? हिन में शौक़िया तौरु जेके बि अमीन आहिनि, ॿकरियुनि जा ख़फ़्ती धणार आहिनि, पोइ हिन ॿकरियुनि जी ॻिची खे ॾिसंदा, नक खे ॾिसंदा। ख़ासि हिन ॿकरी जो सुञाणप कामोरी जो त हिन जा जेके कन लेड़ आहे उहो घटि में घटि 30-32 इंच सुधे हुअणु इन हिसाब सां ऐं उन जे सुञाणप सां, ऐं तमामु आम ॿकरी खां ही हसीन ऐं बुत में कद में वधीक ऐं तमामु सुहिणी आहे। अच्छा, भला इन खां अलावा जेकॾहिं असीं चऊं आम जेकॾहिं को बि ख़फ़्ती या धनार या को बि माण्हू ॿकरी धारण थो चाहे, ज़्यादातर उहे ॿ शयूं ॾिसंदो आहे, हिकिड़ो खीर ऐं ॿियो हुनजो गोश्त। कामोरी नसुल जी ॿकरी में इहा शइ ॾिठी वेंदी आहे या इन जी का अहिड़ी ख़ासि अहमियत कान्हे? हाणे हिन में असांखे हिन ॿकरी जो ख़ासि नसुल ज़ात में कामोरी हुअणु ज़रूरी आहे। बाक़ी पोइ उन में त हिन ही ॿकरियूं खीर सां बि मशहूरु आहिनि ऐं वज़न बि रखनि थियूं। पर जेकॾहिं का ॿकरी उन में उहो नसुल न आहे, ठलो खीर आहेसि, रुॻी वज़न आहे, त उन खे पोइ ख़फ़्ती क़बूल न कंदा। पहिरीं शर्त त हिननि जे ज़ात में ही निज उहा शइ नायाब साॻी शइ कामोरी वाक़ई हुअणु खपे, इहो ज़रूरी शर्त। अच्छा, हाणे थोरो जेकॾहिं हेॾां अचो, हिन पासे जेकॾहिं असां हलूं ऐं ॻाढ़ियूं ॿकरियूं ॾिसूं ऐं अजरक, मूं पहिरीं पंहिंजे इंट्रो में इहो ॻाल्हि कई त हिकिड़ी ख़ासि नुमाया शइ नज़र थी अचे, उन्हनि में अजरक जो नक्शो असांखे नज़र अचे। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायोसीं त तव्हां जे हिन ॿकरी वाद या जेको ही ॿकरियूं पालीनि था हेॾे मयार वारियूं, महांगी ॿकरी हैसियत घणे में विकाणी आहे? साईं महांगे में महांगी रईस ग़ुलाम अहमद ख़ान ॾहरी ॿकरी वरिती आहे 27 लख में। उहा अॼु बि अञा ज़िंदा आहे, बीठी आहे, ऐं उन खां मथे बि उहा ॿकरी घुरिजी वई आहे, पर हू शौक़िया नथो ॾे, तमामु हसी। हाणे इहो मूंखे वरी दुबारा रिपीट करणु ॾियो त 27 लख में उहा ॿकरी उहे सही बिल्कुलु इन ॾारी साहिब वरिती आहे? जिन माण्हुनि खां वरितई उहे अञा हयाती ज़िंदा आहिनि, ॿकरी ज़िंदा आहे, अञा बीठी आहे। ॿकरियूं इहे तमामु, इहा आहे निज कामोरी, पर हाणे इन में ॿकरी तमामु हसीन निकिती। ठीकु, जेके ऐं उहा इन ॻाढ़ियुनि ॿकरियुनि मां? साईं ॻाढ़ियुनि ॿकरियुनि मां। पोइ उन में तव्हां कुझु ॿियूं नस्लूं जंहिंमें तव्हां कालेज पे ॿुधाई, का ढेल पे ॿुधाई, का मोर पे ॿुधाई, जेके उन में कहिड़ी ॿकरी आहे उहा? साईं आउं सम्झां थो त इहा ॿकरी हाणे मुंहिंजे सम्झ में त मांगरनि मां आहे, हुनजो नालो ई जीअं मांगर मछ हो न, उन हिसाब सां जामोड़ साहिब लिखियो, उन नसुल मां। इहा ॿकरी असुल हाजी मोहम्मद राहू साहिब टांडे आदम वारो, उन खां इहा ॿकरी 15 लखनि में विकामजी वई। रईस वली मोहम्मद ख़ान जलबाणी वरिती। सही। पोइ उन खां वरी
रईस ग़ुलाम अहमद ख़ान ॾाइरी वठी वियो पोइ हिननि पाण में मुक़ाबिला बि कया जी मुक़ाबिलनि मंझि 3 दफ़ा इहो मुक़ाबिलो थींदो आहे जंहिंमें हिकिड़े दफ़ा त रईस वलीम अहमद ख़ान जलबाणी मारे वियो जी पोइ वरी रईस ग़ुलाम अहमद ख़ान मारे वियो माना फाइनल रईस ग़ुलाम अहमद ख़ान खटी सही पोइ ही तमामु आला नसुल जूं ऐं ॿकरियूं सुठियूं हिननि जो ही हिकु इलेक्शन जी सूबाई थींदी आहे अहिड़े नमूने सां ख़स्ती पाण में कंदा आहिनि। अच्छा हाणे आउं हिते ॾिसां पियो त तव्हां हिन ॿकिरियुनि जे सार संभाल लाइ वॾो एहतमाम कयो आहे हिन जे लाइ पकियूं जायूं आहिनि सोलर जूं प्लेटूं लॻल आहिनि पखा लॻल आहिनि हिकिड़ी ॿकरी जे लाइ जेकॾहिं असां एवरेज ॾिसूं त ख़र्चो केतिरो थो अचे हिकिड़ी ॿकरी खे तातण जे लाइ? साईं ख़र्चो हिन ॿकरी जो जे शौक़िया उन नमूने सां भली ॿकरी आहे त हिन ॿकरी जो साल जो हिकिड़ी ॿकरी जो ख़र्चु लखनि मां टिपियो थो वञे। ठीकु जी हा ठीकु माना हिननि खे संभालण कंहिं आम माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे सही क़रीबन ही वस में जिन माण्हुनि खे शौक़ु आहे हिननि खे सुञाणी नथा हिन नसुल खे उन ग़रीबनि वटि बि बीठियूं आहिनि उहो पंहिंजो उन खे उन नमूने सां बिल्कुलु पालियो बि सघनि था। अच्छा साईं अच्छा हाणे हिकिड़ो जेकॾहिं वरी असां हिन पासे अचूं जेकॾहिं तव्हांजे धनरनि मां को अहिड़ो माण्हू अचे ऐं हुनखे इहा शइ महसूसु थिए या तव्हां पाण इहा शइ महसूसु कयो था त उहा निज कामोरी कान्हे उन जे लाइ ॿिया पोइ कहिड़ा नाला इस्तेमालु थींदा आहिनि? मूं हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधो आहे कपली उन जे बारे में तव्हां असांखे ॿुधाईंदो त कपली छा आहे? कपली से हींअर नओं हिकिड़ो शौक़ु निकितो आहे जंहिंखे गुलाबण बि चवनि कपली बि चवनि इहे ॿकरियूं हींअर शौक़ु निकितो आहे इहे ॿकरियूं बि भलियूं आहिनि रईस ग़ुलाम रसूल ख़ान दौकाई ऐं मंगल ख़ान बुक्ती ग़ुलाम हैदर ख़ान जिंजी ऐं ॿियनि दोस्तनि वटि इहे ॿकरियूं आहिनि इहे बि वॾियुनि क़ीमतनि में थियूं वञनि पर कामोरी हिकु ज़ात आहे उहा ॿी शइ आहे हिकिड़ो आला नसुल आहे बाक़ी उहे इहे बि मूं वटि कपलियूं बि बीठियूं आहिनि। सही ऐं हिन वक़्तु तव्हांजे वलर में सभिनी खां भले में भली ॿकरी सूंहं जे हिसाब सां ऐं तव्हांजे नज़र में क़ीमत जे हिसाब सां कहिड़ी ॿकरी हूंदी जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो त हिननि अछनि ॿकरियुनि में सही हाणे ऐं छो? ही जेके ॿकरियूं 4-5 आहिनि 2 लुंगियूं आहिनि 3-4 अरडियूं आहिनि हिकिड़ी ॿकरी मिठड़ियुनि मां इहे लुंगियूं ऐं अरडियूं उहे क़िस्म आहिनि जेके उते नाला रखिया विया यादगिरी लाइ शाह साहिब जेके रखराया जी जी ऐं उन नसुल वारी वरी का भली थी थिए त अॼु आऊं बि उन नाले खे अदाई हाजी वटि इहा ॿकरी लुंगियुनि मां आहे पर असुल नाला उन टाइम जा रखियल आहिनि। सही हा इन हिसाब ऐं पोइ नालनि सां को बि फ़र्क़ु नथो पए कामोरी ॿकरी आहे त उन जी क़ीमत उन जो सूंहं ॾाढो बहितरीनु थी सघे न पर उन में थोरो इहो आहे असांजे ख़फ़्त में हींअर बि असांजा जेके ॿिया धनार ख़फ़्ती मौल आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अञा जीअं साईं उहे ॿकरियुनि खे जुदा कयो पोइ अरबाब साहिब ॾहरीअ वटि हुयूं ख़ान हकड़े वटि हुयूं मोहम्मद उस्मान मरहूम कीरे साहिब प्रोफेसर साहिब वटि हुयूं ऐं अहिड़नि काफ़ी दोस्तनि वटि हुयूं अली ख़ान बुरड़ो हो रईस सेठ सलीम हो उन्हनि ॿकरियुनि जे नसुल मां हूंदो त अञा बहितर आहे असांजे शौक़ु ऐं इश्क में उहा अञा बि वधीक आहे बाक़ी जे न त उहा निज कामोरी आहे त भले असां वटि सिंध में वॾेरके ऐं जागीरदारी निज़ाम में अक्सर इहो थींदो आहे त वॾी गिदी थींदी आहे भला ही तव्हांजे ॿकरियुनि जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को दोखो का दगा जेकॾहिं थिए थी त उन जे लाइ तव्हां वटि कहिड़ो निज़ाम आहे उनखे रोकण जे लाइ? साईं उन्हीअ में वॾी ॻाल्हि त इहा आहे इन में असांजे धनारनि में हिकिड़ो उसूल रखियलु आहे ग़रीब छो न हुजे उन सां को अमीर माण्हू दोखो करे ॿकरी फ़र्ज़ु करियो हू कामोरी करे वठियो थो वञे मूंखां आऊं हुनखे दगा में ॿकरी ॿी ॾियां थो सुभाणे साबित थी वई त इहा ॿकरी कामोरी न आहे फ़र्ज़ु करियो मूं 10 लख में ॾिनी त धनार सभु गॾु थींदा बाबा ही कामोरी न आहे तो हिन सां धोखो छो कयो 10 लख जा मूंखां 20 लख भराईंदा ऐं उहा ॿकरी कुही उते उहा जेका बि कामेटी फ़ैसिले में वेहंदी उहे खाईंदा जेसिताणी आऊं उहो ॾोह ॾंड न भरंदुसि तेसिताणी उन ख़फ़्तियुनि में मुंहिंजी ॾेती लेती माना हथ बंदि आहे एतिरे क़दुरु हिन जूं असांजूं हिन ते पाबंदियूं आहिनि। हिकिड़ो असांजो दोस्त माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटिया पियो पुछे पियो त रेट जेको आहे कन्फर्म कामोरी ॿकरी जो छा आहे उहो मुख़्तलिफ़ आहे ॿकरी जे सूंहं जे हिसाब सां आहे घटि खां घटि रेट केतिरो आहे ऐं वधि खां वधि रेट त तव्हां ॿुधायो 27 लख ताईं ॿकरी वई आहे साईं 27 छा पर के ॿकरियूं हींअर अहिड़ियूं
माण्हुनि वटि मौजूदु ख़फ़्तियुनि वटि आहिनि थी सघे थो अव्हांखे 1/2 करोड़ में बि न मिलनि बाक़ी जेके आम ॿकरी कामोरी घट में घटि बि जेकॾहिं कामोरी सही आहे कुझु सही आहे सा बि 3-4 लख खां मथे 3-4 लख खां मथे आहे भला हिन ॿकरी जो जेको मेल थींदो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ धनार या ज़मींदार जेके धणी आहिनि उहे ॿकरियूं काहे ईंदा आहिनि उहे किथे किथे थींदा आहिनि सिर्फ़ु मेला आहिनि या उनजे लाइ को ॿियो बि निज़ाम आहे मेलनि में ख़ासि तिला शाह ते आहे जाम ॾातार ते आहे ईअं सकरंड में आहे ईअं जायूं हूंदियूं पोइ उन में ॿकरियूं मेले जे लिहाज़ सां उन में निमाश में माना 11 ॿकरियूं सान सुधे 11 मुंहिंजियूं आहिनि 11 तव्हांजियूं आहिनि 11 अशकली जूं आहिनि उहे उन नमूने सां अची बीहंदियूं पोइ उन मंझि अमीन बीहंदा उन अमीननि खे बाक़ाइदे चुंड वारा सम्झू हूंदा उन खे क़ुरानी फ़तवा सां चवंदा बाबा हाणे वञी अव्हां ॾिसो इन में अमीरी ग़रीबी न आहे हू ॿकरियुनि माल ते ॿकरियूं ॾिसी ठाहे चूंडे पोइ फ़ैसिले में अची फ़तवा ॾींदा त बाबा फलाणे माण्हू जूं ॿकरियूं भरियूं आहिनि सही ऐं ही हेॾी वॾी क़ीमत वारियूं ॿकरियूं ऐं क़ीमती शयूं आहिनि धनार जेको तव्हांजो चारण वारो हूंदो आहे उन जे लाइ तव्हांखे ख़ासि इक़दामात को ख़ासि माण्हू रखंदा आहियो उनजी का ख़ासि ट्रेनिंग थींदी आहे उनजो छा तरीक़ेकार आहे उन खे ॾिसबो इन हिसाब सां त उहो धनार सम्झू हुजे हिन ॿकरियुनि जे शान मंझां हुजे हिननि जे चारण खे हिननि जे पीआरण खे सम्झे ऐं उन सां गॾु रुॻी धनार हुन वटि नौकरशाही न हुजे हिन ॿकरियुनि सां हुनजो इश्क बि हुजे उहे धनार ख़फ़्ती रखंदा सही हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आम तौर ते असां वटि ॾिठी वई आहे बदकिस्मती सां त हुकूमत या रियासत असां ख़ासि तौर ते सिंध में धणपो नथी करे भला को इदारो गवर्नमेंट जे तरफ़ां को माण्हू को अहिड़ो वज़ीर जंहिं हिन ख़ासि तौर ते हिन क़िस्म जी नायाब नसुल खे जेको सिंध जी शनाख़्त आहे उन में तव्हां जन ख़फ़्तियुनि सां धनारनि सां या ज़मींदारनि सां लह वचुड़ में अची उन्हनि जी का मदद कई आहे सही हिकिड़े जाइ ते ॿकरियुनि जे नमाश में तिला शाह ते इहो मेलो थियो हो हैदराबाद में थियो मूंखे नालो त हाणे विसरी वियो पर जेको वज़ीर साहिबु हो उन जूं महिरबानियूं उहो आयलो ॿियो असांजे तर जो साईं सरदार शाह आयो ॾाढी हिमत अफ़ज़ाई कई ऐं ग़रीब धनारनि सां मिलियो ऐं उन बि ऐं पाण बि हींअर साईं फार्म रखियो आहे ऐं उन में ॿकरियूं भलियूं साईं उते आंदियूं आहिनि सूफ़ी जे भरिसां साईं जो फार्म आहे ऐं सूफ़ी में गादी नशीन आहे साईं नबी बख़्श सूफ़ी फ़क़ीर उन जूं ॿकरियूं मशहूरु आहिनि न पर इहो त पंहिंजी जाइ ते थी वई तव्हांखे उमूमी तौर ते हिकिड़े आम धनार खे जंहिंजो वास्तो सियासत में न हुजे उनखे का मदद के दवाऊं के डॉक्टर उहो थिए थी या नथी थिए कुझु बि न उहो रुॻी ॻाल्हियूं आहिनि असांखे त असांजे यूसी जो असांजे त असांजा उहे डॉक्टर जेके आहिनि उहे बि अलाए त किथे आहिनि असीं त उन्हनि खे बि नथा ॾिसूं असांखे का दवा वठणी पवंदी संदे पैसनि सां साहिब वञी पोइ किथे माना एतिरे हद ताईं जो टुका ऐं वैक्सीन बि तव्हांखे कोन थी मिले अच्छा तव्हांखे इहो बि कोन थो मिले ऐं इहो सिर्फ़ु तव्हां सां न पर उमूमी तौर ते रियासत तरफ़ां धणपो कोन्हे त इहो बि हिकिड़ो मैसेज आहे दोस्तो तव्हां बि हिन खे ॻाल्हि खे शेयर कयो ऐं को बि अहिड़ो माण्हू जंहिंजो वास्तो हुजे रियासत जे आला उहिदेदारनि ताईं उन ताईं इहा ॻाल्हि पहुचाए त हिन अहम कम में हिकिड़े सिंध जी शनाख़्त ऐं असांजे सूबे जे हिकिड़े अहम निशानी खे जे लाइ का पोइवारी कान्हे का जेके माण्हू हिन सां निभाइनि था पिया उन्हनि सां एतिरे क़दुरु जो का ख़बर बि कोन्हे डॉक्टर बि मौजूदु कोन्हनि हालांकि हुजणु घुरिजे अच्छा हाणे तव्हां वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां खां पुछूं त उमूमी तौर ते ॿकरियुनि में आम तौर ते पोइ घणी कामोरी जी ॻाल्हि था कयूं बीमारियूं कहिड़ियूं आहिनि जेके आम आहिनि सही बीमारी हिन में ख़ासि हिन खे बीमारी जेका ॿकरियुनि असांजे हिननि में जंहिंखे असीं त इहो सिंधी लफ़्ज़ पंहिंजे सिंधी ज़बान में ॿुधायो जंहिंखे फिफड़ी चवंदा आहिनि उहा आहे ऐं PPR करे डॉक्टर ॿुधाईंदा आहिनि ॿकरियूं तमामु हीअं बुख़ार जाम हूंदो ऐं नक बंदि थी वेंदो अखियुनि मां पाणी अचियो वञे ॿकरियूं ऐं फर मरियो वञनि ऐं संभड़ो आहे उन जा टुका हूंदा आहिनि उहे बि जेकॾहिं असीं पैसनि सां दवा मिलंदी आहे लॻाए था छॾियूं त अलहमदिल्ला पोइ हरूं भरूं आहे बीमारी कोन थी अचे
जे उहा दवा नथी मिले त असांजो माल क़ीमती मरियो आहे। भला तव्हां इन बारे में छो जो तव्हां इहा ॻाल्हि कई त तव्हांजी तंज़ीम साज़ी आहे, तव्हांजा धनार आहिनि, अहम फ़ैसिला तव्हां कंदा आहियो, उन्हनि गॾिजी कॾहिं को गवर्नमेंट ताईं अप्रोच कई आहे, उनखां पुछे छा मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त वैक्सीन त फ्री में सभिनी माण्हुनि खे मिलणु घुरिजे, पर तव्हांजे तरफ़ां कंहिं उन ताईं अप्रोच कई आहे या? हैदराबाद में निमाश हुई, सरकारी तरह सां तमामु वॾो इंतज़ाम गवर्नमेंट कयो। उन ॾींहुं पे चयऊं किन खे उते सभिनी धनारनि रड़ियूं कयूं, उन टाइम मिलियो। उन खां पोइ जेके बि सरकारी डॉक्टर आहिनि पोइ उन ते अमल नथो थिए, बसि हिते मुस्तक़िल मिज़ाजी कान्हे का। अच्छा, ऐं उनखां अलावा जेका मुंहिंजी मालूमात आहे त हिन वक़्तु कंहिं डिपार्टमेंट, पोइ उहो कल्चर डिपार्टमेंट आहे या लाइव स्टॉक जो डिपार्टमेंट आहे, उन्हनि हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे जंहिंजे अंदरि ख़ासि तौर ते कामोरी ॿकरी खे प्रोमोट करण जे लाइ उन्हनि हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे ऐं चंद चूंडियल माण्हुनि जो ग्रुप ठाहियो आहे जेके पाण में वापार बि कनि ऐं उन्हनि खे इन शइ जो अंग अखर मिलियल हुजे त बाबा हिते असुल कामोरी नसुल जी ॿकरी रहे थी। तव्हां सां इन ग्रुप जे बारे में का मालूमात, का ॻाल्हि ॿोल थी आहे? अञा से कोन थी, असां सां कोन थी। तव्हांखे इन बारे में का ख़बर कोन्हे? त वरी बि हिकु भेरो ॿीहर वस वारनि खे असां अपील था कयूं त अञा बि सिंध में ॿिया बि काफ़ी ज़मींदार आहिनि, शौक़ीन आहिनि, धनार आहिनि, जिन वटि ही असुल कामोरी नसुल जी ॿकरी मौजूदु आहे, पोइ उहा ॻाढ़ी हुजे या अछी हुजे, कलम कयल हुजे। ऐं बिराए महिरबानी अञा अव्हां अॻिते अचो, पंहिंजे ऑफिसिस मां निकिरो, पंहिंजे फील्ड स्टाफ खे आणियो ऐं जेका तव्हां इहो जेको फोरम ठाहियो आहे बिराए महिरबानी उन में सभिनी खे शामिलु कयो, को सियासी मतभेद न रखो ऐं न्यूट्रल थी करे उनखे प्रोमोट कंदो त अञा वधीक फ़ाइदो थींदो। साईं, हिन वक़्तु तव्हां वटि ॿकरियूं टोटल घणियूं आहिनि? साईं, असां वटि माशाअल्लाह 30 खनि आहिनि। अच्छा, इन खां अलावा तव्हां हेसी ताईं जेको वापारु कयो आहे, ॿकरियूं वरितियूं बि आहिनि, ॿकरियूं ॾिनियूं बि हूंदियूं, ज़्यादातर तव्हांजो इहो वास्तो या इहो वापारु कंहिं ख़ासि ज़िले में या सॼी सिंध में तव्हां ॿकरियूं वरितियूं? सूदे परे परे जा माण्हू असांजी ॿकरी जेका हिन वाड़ जी आहे नसुल जे तरह सां तमामु मशहूरु आहे ऐं उन्हनि खे यकीन आहे त असांखे हितां सही बीज मिलंदो। काफ़ी दोस्त असां खां वठी विया, गुलाम अहमद साहिब ॾहरी असां खां वठी वियो, ॿिया कई दोस्त। भला इन खां अलावा जेके हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां खां पुछां, तव्हां चयो त हिन ॿकरी जो नसुल ख़ासि तौर सिंध सां सलाड़ियल आहे ऐं उनजी निशानी इहा आहे त हीअ कामू ई खाईंदी आहे। इहो ॿूटो ऐं इहा ॿकरी सिंध खां ॿाहिरि जाले सघे थो, रही सघे थो, या तव्हांखे इन जी मिसाल नथी मिले? न साईं, हाणे माण्हुनि पोइ अरब सगोरनि ॿकरियूं वरितियूं मदीने पाक सूदे, पोइ उते त उन्हनि जो त उते छा खारायूं, ॿुधण में आयो त कारो लूसण उन में, पर ईअं ई पोइ ॿकरियूं हाणे दुबई सूदे उन्हनि शौक़ीननि अरबनि अहिड़नि माण्हुनि वरितियूं आहिनि। पोइ उन्हनि ख़ासि सिंध सां बि सिंध नदीअ जा ॿई पासा, सखर खां वठी मटियारी सूदे ॿई पासा आहिनि ॿकरियुनि जो ख़ासि हिते। पोइ असां वरी शौक़िया तौरु हिते मूं ॿकरियूं आंदियूं, अॻे मरहूम मिस्री ख़ासि हो ऐं हींअर साईं नबी बख़्श सूफ़ी वारो जेको आहे गादी नशीन आहे, इहो बि मशहूरु अलण फ़क़ीर असांजो हिते संस ॻोठ आहे, रते ॻोठ, उन जूं ॿकरियूं कामोरिन मां, पर हिन पटेरिन मां हाकिम शर। पोइ अहिड़ा जेके दोस्त आहिनि उन्हनि ॿकरियूं आणीनि था, निमाश कराइनि था, ॿकरियूं बिल्कुलु इन नमूने सां मशहूरु आहिनि। सही। आख़िर में साईं हिकु भेरो ॿीहर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे ॿकरियुनि जो दीदार बि करायो, असां सां ॻाल्हायो बि सही ऐं असांखे तमामु अहम मालूमात ॾिनी। आख़िर में भला ॿुधायो त तव्हां घटि में घटि गवर्नमेंट खां, रियासत खां तव्हांखे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे जंहिंसां ही अञा वधीक बहितर नमूने सां ही नसुल प्रोमोट थी सघे? साईं, हिन में जीअं हैदराबाद में मेलो कयो आहे, उन में तमामु वॾो इंतज़ाम हो, उन इंतज़ाम गवर्नमेंट जे तरफ़ां उन खे असीं सलाम था करियूं त उन खे विसारीनि न। 12 महीने इहो गवर्नमेंट जे तरफ़ां उहो मेला थियनि, माल अचे, डॉक्टर अचनि, असांखे सम्झाइनि। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि त असांजे ज़िले ऐं तालुके जा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि ते अहिड़ो ज़ोर रखनि जो घटि में घटि असां सूदे पहुचनि, बीमारी ॾिसनि, चेक कनि। सही सही। ऐं हिन वक़्तु भला का अहिड़ी ॿकरी तव्हांजे नज़र में आहे जेका तव्हां सम्झो था त वेकू हुजे ऐं उनजी का ख़ासि क़ीमत हुजे, या न तव्हां फ़िलहालु तव्हां वटि माल वेकू कोन्हे? हींअर त असांजे शौक़िया तौर सां वेकू कोन्हे, असांखां हींअर बि हिते वठी विया। हिते मूं वटि हींअर दोस्त आया जंहिंमें असांजो दोस्त आहे, असांजो हुन सां माइटाणा वास्ता आहिनि,
अलण फ़क़ीर आयो उहो उन जो पीउ सां बि असांजी दोस्ती ऐं उहो वॾो तमामु ॼाणू माण्हू आहे रईस मंगल ख़ान आयो हीअ ॿकरी सामी अवां जे अॻियां बीठी आहे मूंखां 2.5 लख में घुरी विया पर पोइ असांजो सौदो न थियो जी ऐं अहिड़े नमूने सां काफ़ी दोस्त ईंदा आहिनि सही ठीकु ठीकु तव्हां भला हिकिड़ो तव्हां खां ज़ाती सुवालु पुछां त भला तव्हां सभिनी खां महांगी ॿकरी कहिड़ी हेसी ताईं फ़रोख़्त कई आहे साईं असां 5-7 लख सुधे ॿकरियूं ॾिनियूं आहिनि असीं जो पर उहे बि इन नसुल सां जो असां ॿकरियूं असांजी ॿिज जे लिहाज़ सां तमामु आला दर्जे जूं आहिनि मुंहिंजूं ही ॿकरियूं ॼामोड़ साहिब जे ॿकरियुनि मां फिरंदे प्रोफेसर मोहम्मद उस्मान कीरियो साहिब मजीद कीरे जो उन मरहूम खां मुंहिंजी ॿकरियूं हूंदियूं पोइ उन्हनि मां नसुल इहो घणा साल थिया आहिनि साईं तव्हांखे हिन शौक़ में साईं हिन शौक़ में तक़रीबन 40 साल खां तव्हां 40 सालनि जो तजुर्बो हिन में रखो था ऐं तव्हां इहो बि चओ था त तव्हां वटि कामोरी जो असुल ऐं आला नसुल मौजूदु आहे ऐं सॼे सिंध खे इहो पैगाम अचणु घुरिजे त बाबा हाजी ग़ुलाम हैदर मरी वटि तालको खिपरो खाही में कामोरी जे नसुल जूं जेके ख़ालिस नसुल आहे उन जूं ॿकरियूं मौजूदु आहिनि पाण शौक़ु बि रखनि था ऐं संदुन वाड़ो बि अथनि साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं थोराइतो आहियां तव्हांजो तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो साईं हिन खां ऐं हिन पसगिरदाई में जी मुंहिंजे ॿकरियुनि जा हिते अञा वलर बि मौजूदु आहिनि मूंखां माण्हू वठी विया ऐं मूं उन्हनि खां साईं नबी बख़्श सां सूफ़ी वारे सां असां ॾेती लेतियूं कयूं हूंदियूं ॿियो मुंहिंजो दोस्त हो यानी भाउ हो मूंखां ॿकरियूं मरहूम ग़ुलाम नबी आरिसर साहिबु वरितियूं उन्हनि वटि उहे ॿकरियूं बीठियूं आहिनि अॼु बि उहे ॿकरियूं मौजूदु आहिनि हाजी अब्दुल हक आरिसर साहिबु वटि उन्हनि ॿकरियुनि जो बि माना आला नसुल उन ई ॿकरियुनि जामोड़ साहिब वारनि जो आहे ईअं घणनि दोस्तनि असांखां ॿकरियूं वरितियूं हाजी मोहम्मद मूंखां वरितियूं हुयूं मूं हाजी मोहम्मद खां वरितियूं इहो असांजा इहे वापार शौक़ु हलनि था सही साईं वॾी महिरबानी दोस्तो तव्हां इहो सॼो असांजी ॻाल्हि ॿोल ॿुधी कचहरी ॿुधी ऐं ॿकरियुनि जो बि तव्हांखे दीदार करायोसीं मसाला बि ॿुधासीं ॿकरी जे बारे में ऐं ॿकरी जे बारे में जेका मालूमात हुई उहा बि असां वरितीसीं हाणे ज़रूरत इन अमुर जी आहे त रियासत हुकूमत अॻिते अचे पोइवारी करे ऐं सिंध जी ही आला जेका शनाख़्त आहे ऐं हिकिड़ो ख़ासि नसुल आहे जानवरनि जो उन खे ही जेके ज़मीनदार आहिनि तमामु ॾुखियुनि हालतुनि में तमामु तकलीफ़देह हालतुनि में संभालींदा पिया था अचनि उन्हनि जी पोइवारी कनि ख़ासि तौर ते मेडिकेशन जे हवाले सां डॉक्टरनि जे हवाले सां उन्हनि जी मदद कनि इहा ज़रूरत बि आहे दोस्तो हिन वीडियो खे महिरबानी करे तव्हां वधि खां वधि शेयर कजो ताकी हीउ वीडियो जेको आहे सो आला इख़्तियारनि ताईं बि पहुचे ऐं उनखां अलावा जेके दोस्त दिलचस्पी रखनि था उन्हनि ताईं बि पहुचे ताकी हीउ शौक़ु ऐं ही इकोनॉमी जो हिकिड़ो ख़ासि हिसो ही टूल वधे ऐं सिंध जी शनाख़्त वधे ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां तव्हांजा वॾा कुर्ब वॾियूं महिरबानियूं तव्हां असांखे टाइम ॾिनो इंशाअल्लाह ताला वरी ॿीहर किथे पंहिंजी मुलाक़ात थींदी तेसि ताईं हली